अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल दी दर्दन जो दरिया कहिड़े शहर में रिकॉर्डिंग थियो ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे ऐं राइटर केरु आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो, उन सां गॾो गॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में कहिड़ा अदाकार हुआ। जीअं त उमैद अली कलवड़, मंज़ूर मुराद, एस भट्टी, अब्बास गुल ओडाणो, बिलावल खोखर, बिशारत अब्बासी, फरजंद मलिक उर्फ खज्जू, बिशारत सम्मो, जानी जतोई, आज़म मेंगल, आसमा भुट्टो, शमा मंघी। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे ऐं राइटर केरु आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो राइटर आहे नूर ज़हूर ऐं डायरेक्टर आहे जानी जतोई ऐं आज़म मेंगल। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कहिड़े शहर में थी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग लाड़काणे शहर में थी। दर्दन जो दरिया ड्रामे जी रिकॉर्डिंग लाड़काणे शहर में थी। दोस्तों उम्मीद कयां थो त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट कंदा। कॉमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।